अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान पार्टी जे मरकज़ी क़यादत जो इजलास अॼु तलब करे वरितो। पीटीआई जा क़ौमी असेंबली जा मेंबर इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ लाइ अॼु स्पीकर सां मुलाक़ात कंदा। बलोचिस्तान में बरसात ऐं बर्फ़बारी जी सूरत-हाल सबबि पीडीएमए एमरजेंसी लागू करे छॾी। समूरनि मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द। पीडीएमए मूजिबि बर्फ़बारी वारे हंधनि ते ट्रैफ़िक यकीनी बणाइण लाइ अमलो ऐं मशीनरी मोकिली वई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में 2 हफ़्तनि ताईं बरसात जो को इम्कान नाहे। सिंध जे ॿियनि शहरनि में अॼु बरसात जो इम्कान ज़ाहिर। जैकमाबाद भरसांपुर दौरान मुज़ाहिमत ते पोहियत क़त्ल। हथियारबंद मोटरसाइकिल काहे फरार थी विया। मौलादाद ऐं सदर पुलिस जी हदबंदी तकरार सबबि लाश 15 पुलिस खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। कासमाबाद में होटल ते कम कंदड़ कोटड़ी वासी पोरियत 2 ॾींहनि खां पुरस्रार तौर गुम। थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई वई। मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो कंबर वेझो ग़रीब ऐं बेपहुच 36 जोड़नि जी इज्तिमाई शादी कराई वई। जोड़नि खे ॾाज ऐं ॿियो सामान पिणु ॾिनो वियो। घोटनि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।